नाज़रीन, शहदाद कोट में यौमुल कुद्स के हवाले से रैली कढी वई। इन हवाले से विजय लिंक मौजूद है शाहिद अहमान। पूरी दुनिया जी शहदाद कोट में भी यौमुल कुद्स के हवाले से रमज़ान मुबारक के आखिरी जुमे ते शिया तंजीमुन पारा यौमुल कुद्स इसराइल अमरीका मुर्दाबाद रैली कढी हुई है जेका शहर के हसन अली शाह जी इमाम बारगाह का निकती शहर के मुख्तलिफ हिस्सों जो गश्त करण बाद कोटू मोटू चौक ते पहुंचा अचो तो जेके शरीक मानू आन जेके इन अगवान उन से गाल बोल कर जो छा चवण एहतजाज रिकॉर्ड कर रहे हैं कि फ़लस्तीन के मुसलमान अपने आप को अकेला न समझें। ये तमाम उम्मत मुसलमाना के लिए ये पैगाम है कि अपने आप के ऊपर वाजिब करें और इस रैली में शिरकत करें ताकि फ़लस्तीन के मुसलमानों को पता चले कि हम अकेले नहीं हैं बल्कि पूरे मुसलमान हमारे साथ। मज़लूम फ़लस्तीन की हिमायत में जो एहतजाजी रैलियूं निकिरनि थियूं शहदाद कोट में पिणु मज़लूम भाइरनि जी हिमायत में रैली आहे जिन्हनि जी हिन वक़्त ही क़त्लेआम थी रहियो आहे। मुसलमाननि जी मुक़द्दस सरज़मीन बैतुल मुक़द्दस सहूनी रियासत इसराइल ऐं अमरीका जो कब्ज़ो आहे। लिहाज़ा इन एहतजाज जे ज़रिए असां दुनिया जे सभिनी अक़वामी आलिम खे अपील था कयूं था निकिरो ऐं मज़लूम फ़लस्तीनी अवाम जी हिमायत में पंहिंजो आवाज़ बुलंद। काफ़ी सालन खां इसराइल जी बरबरीअत उते मुसलमाननि खे जेको आहे तब्दीली कई थी वञे। हता कि हिन रमज़ान में उते जेको आहे मस्जिद में वञी बमबारी कई अथऊं, क़ुरान मुक़द्दस जो जेको आहे बेरुमती कई अथऊं, उनखे उछलायो अथऊं, अंदरि विया आहिनि, गोलियूं हलायूं अथऊं। इहो असां बैतुल मुक़द्दस जेको अंबिया जी इबादतुनि गाह आहे ऐं मुसलमाननि जो पहिरियों क़िबला अवल आहे उनजी आज़ादी जे लाइ असां रोडनि ते निकिता आहियूं। पाकिस्तान में कायदे मिलत जाफरिया पाकिस्तान अल्लामा सैयद साजिद अली नकवी के हुक्म से पूरे पाकिस्तान में ही मज़लूम फ़लस्तीनी की हिमायत में जुम्मतुल विदा के तौर पर मल्हायो वेंदो आहे। अजो कि इन रैली जो मक़सद मज़लूम फ़लस्तीनी की हिमायत करणु आहे। जेके फ़लस्तीन जे अंदरि असांजा मुसलमान भाइर आहिनि उन्हनि ते यहूदी क़ौम जो मुसलसल ज़ुल्म ऐं सितम रहियो आहे ऐं बैतुल मुक़द्दस जी आज़ादी लाइ ही जेको आलमी सतह ते बैतुल मुक़द्दस जो ऐलान कयो वियो आहे। इंशाअल्लाह ताला असांजा उलमा कराम जा हुकुम थियनि था बैतुल मुक़द्दस जे आज़ादी ताईं असांजा एहतजाज ऐं धरड़ियूं ऐं रैलियूं रहंदियूं। अॼु पूरी दुनिया में यौम कुद्स जा जुलूस निकिरनि था ऐं अल्लाह जी ख़ासि इनायत आहे जो इसराइली फ़ौजी असां भॼंदे ॾिसूं था। जॾहिं मुजाहिद फ़लस्तीन उन्हनि ते फायरिंग कनि था इसराइली भॼंदे नज़र था अचनि ऐं इसराइल में बग़ावत थी वई आहे, अमरीका में बग़ावत थी वई आहे, बरतानिया में बग़ावत थी वई आहे। अल्लाह जे हुकुम सां सरकार खोमेनी जे ऐलान सां हाणे बैतुल मुक़द्दस जी आज़ादी क़रीब आहे। एहतजाज कंदड़नि जी ॻाल्हियूं ॿुधियूं हुननि जो इहो ई चवणु आहे त ज़ालिम इसराइल ऐं अमरीका जो फ़लस्तीनी मुसलमाननि मथां यौमुल कुद्स जेको बैतुल मुक़द्दस आहे उन मथां जेको ज़ुल्म आहे उन ख़िलाफ़ हिन जो जेको एहतजाज आहे उहो जारी रहंदो। हिननि जो चवणु आहे त हीअ एहतजाज ओतिरे ताईं जारी रहंदो जेतिरे ताईं बैतुल मुक़द्दस जी आज़ादी यकीनन नथी थिए। कैमरामैन अरशद शेख सां गॾु शाहिद अहमान, आवाज़ TV न्यूज़ शहदाद।